भाग भरी छोकिरी ऐं मकार बगड़ जी कहाणी। आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भरीकार ऐं आहियां आज़ाद मुख्तियार जरवार। साथियों, कहाणी के मुकमल ज़रूरु ॿुधिजो ऐं जेकॾहिं तव्हां चैनल ते नयो आहियो चैनल के सब्सक्राइब करणु न विसारींदा। प्यारा साथियों, कंहिं ज़माने जी ॻाल्हि आहे त हिकिड़ी नंढड़ी छोकिरी कंहिं ॻोठ में रहंदी हुई जंहिंजो नालो हो भाग भरी। हू नंढड़ी पितकड़ी पंहिंजे माउ सां गॾु हिकिड़े ॿेले भरिसां रहंदी हुई ऐं हुन जी नानी वरी ॿेले जे विच में रहंदी हुई। हिकु ॾींहुं हुनजी माउ खेसि चयो त अम्मा भाग भरी, तुंहिंजी नानी बीमार आहे, तूं कुझु केक ऐं कुझु खाधो सामान खणी वञ ऐं खेसि ॾेई अचु। जीअं त भाग भरी जी नानी विच ॿेले में रहंदी हुई, सो नंढड़ी निंगरी केक ऐं सामान खणी ओॾे ई रवानी थी। हू जॾहिं ॿेले अंदरि पहुती तॾहिं ओचितो हिकिड़ो मकार बगड़ टिप ॾेई ॿाहिरि आयो ऐं चयाईं, ए नंढड़ी, ए नंढड़ी, ए नंढड़ी निगरी, तुंहिंजो नालो छा आहे? भाग भरी डिॼंदे डिॼंदे नालो ॿुधायो ऐं चयाईं त मुंहिंजो नालो भाग भरी आहे। उन खां पोइ मकार बगड़ पुछियसि, तूं केॾांहुं वञी रहियो आहीं? भाग भरी वराणियो, आऊं पंहिंजी नानीअ खे केक ॾियणु पई वञा। उहो ॿुधी करे मकार बगड़ तमामु तिखो डोड़ी नानी जे घर ॾांहुं रवानो थी वियो ऐं पोयां पितकड़ी बि आहिस्ते आहिस्ते पंहिंजी नानी जे घर ॾांहुं वधंदी रही। मकार बगड़ तमामु तेज़ सां हुनजे नानी जे घर वञी पहुतो ऐं दर ते ठुक ठुक कयाईं त नानी पुछियो, केरु आहे? उन ते हुन मकार पंहिंजो आवाज़ु बदिलाए नरम लहजे में करे चयो, नानी, आऊं भाग भरी आहियां। नानी चयो, चङो बचड़ी चङो, भली हली अंदरि अचु। हू डोड़ी अंदरि घिड़ी। हू मकार बगड़ डोड़ी अंदरि घिड़ियो ऐं नानी खे खाई चट करे छॾियईं ऐं हू नानी खे सॼो गिड़काए खाई वियो। पोइ मकार बगड़ छा कयो जो नानी जी राति वारी टोपी पाती ऐं नानी जी ऐनक अखियुनि ते चाढ़े वञी नानी जे बिस्तरे में वेठी। होॾां भाग भरी जेका पंध आहिस्ते आहिस्ते पे आई, साव अची नानी जे घर पहुती। हुन नानी जो दर खुड़कायो ऐं मकार बगड़ पुछियो, केरु आहे? भाग भरी चयो, आऊं भाग भरी आहियां ऐं मां तव्हां जे लाइ कुझु खाइण लाइ केक आंदा आहिनि, मुंहिंजी नानी। मकार बगड़ नरम आवाज़ में चयो, मुंहिंजी मिठी अंदरि हली अचु। ईअं भाग भरी नानी जे घर अंदरि घिड़ी वई ऐं हुन मासूम भाग भरी बगड़ खे ई पंहिंजो नानी सम्झी छॾियो ऐं हुन पंहिंजी नानी जे अखियुनि ॾे निहारे पुछियो, ओ नानी, अव्हां जूं अखियूं केॾियूं न वॾियूं आहिनि। उन लाइ त तोखे चङी नमूने सां खाई सघां, मुंहिंजी प्यारी, ॾिसी सघां तोखे, मुंहिंजी प्यारी, मकार बगड़ चयो। पोइ वरी नंढड़ी निगरी नानी ॾे ॾिठो ऐं चयो, ओ नानी, अव्हां जा कन बि त वॾा आहिनि, हेॾा वॾा कन। मकार बगड़ वरी चयो, उन करे त आउं तोखे सुठे नमूने ॿुधी सघां, मुंहिंजी प्यारी। वरी हिकु दफ़ो ॿीहर नंढड़ी निगरी पंहिंजी नानी ॾे निहारियो ऐं चयो, ओ नानी, तुंहिंजा ॾंद केॾा न वॾा आहिनि। उन ते हिकु ॿीहर बगड़ चयो, उन लाइ त तोखे सुठे नमूने सां खाई सघां ऐं मुंहिंजी प्यारी। उहो चई बगड़ निगरी खे खाइण लाइ बिस्तरे सां टिप ॾेई लथो। पर ख़ुदा जी कुदरत सां उन ई वक़्तु हिकिड़ो काठेर पिणु उते भरपासे में मौजूदु हो जंहिं बगड़ जी सॼी ॻाल्हि पे ॿुधी ऐं बगड़ जी ॻाल्हि ॿुधी वरिती ऐं हू कुआड़ी खणी डोड़ी अंदरि आयो ऐं अचणु शर्त ई पंहिंजी कुआड़ी जा वारो वार करे ॾिनई ऐं बगड़ खे ॿ हथ करे मारे छॾियईं। ख़ुदा जी कुदरत ईअं थी जो नानी उतां पोइ जीअरी निकिरी आई ऐं उन खां पोइ नानी बिस्तरे ते वञी वेठी ऐं उन्हनि सभिनीनि चांहि ऐं केक खाधा ऐं उन काठेर खे बि चांहि केक खारायूं। नानी, उनजी ॾोहिटी ऐं उहो काठेर किदड़ के बगड़ खे मारे पोइ ख़ुशि ख़ुशि काठेर पंहिंजे घर ॾांहुं रवानो थी वियो ऐं ॾोहिटी पंहिंजी नानी खे कुझु खाराए पीआरे
पोइ पंहिंजे अमड़ जे घर ॾे हली वई। साथियो, अहिड़े तरीक़े सां हिकिड़े मकार बगड़ जी पुॼाणी थी, उन सां हीअ कहाणी पिणु पंहिंजे पुॼाणी ते पहुती। साथियो, हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।